सेनो विदित सीनो फौलाद जो अथई जेकॾहिं बकरार जो कमु न कयो न हिन जनेसर खे मां पाण मलंदुसि पाण। बस कर बस वरी ॿिए कख न धोणी जेको आदिल खान चवंदो आहे ऐं उहो ई हासिल कंदो आहे। ईअं न थी जो पासी वञा जर में एॾा न सोना ठाहे वारींदो करे कॾहिं थी तोखे ॾिसां थी दिलि करे चूं चा चा थी दिलि करे चूं चा चा थी दिलि करे चूं चा चा तो वडेरो चनेसर खान चिचलाए पोइ मारींदो आहे। न छात्र खे माना को ॼाणो ई न आहे जेको ॼाणो आहे सची अदाब मरी वेंदो आहे। हुन खां पोइ एराज़ जो खानदान ख़तम कंदासीं। नाज़ आहे मूंखे पंहिंजो पाण ते एराज़। ॾिसां साम्हूं दुश्मन खे जिंदा कीअं छॾिया। बाबा जे कातलनि खे आज़ाद नथा ॾिसी सघूं। समझो ॿियो दुनिया मो ॿियो बुखत में ईमानी मां खाइण ईंदो मां साईं। अॼु खां पोइ इन्हनि धारणनि जे ख़िलाफ़ बाणी आहे। सावण मुझो ना जिथा भी वसे मुल्कन जा मुल्क खत्म। वॾा पोइ असां आज़ाद पुलिस दीने जे कढ अता जी ॻाल्हि पथर ते हीक हूंदी आहे हीक। इज़त हिन में अथई छोरो असांजे हवाले कर। कंदा सोचो नंढंदो आहे कंहिंखे हलण खोटो त असांजे आॾो जेको बि ईंदो असां हुनखे मारे छॾींदासीं। जेके वासी को डंगे वो पानी न घुरे संभाल बचा पर शहबाज जॾहिं परवाह कंदो आहे त झिरकियूं कबरियूं अहिड़ा कबूतर आख़िर में छप बणी वेंदा आहिनि। तव्हां में हिम्मत आहे त तव्हां मारियो बाक़ी टर्टर न कयो। बसि इहो बकरार जेल मां निकिरे पोइ सम्झजां हुनजो आख़िरी ॾींहुं आहे। छा कंदा तुंहिंजा इहे कलम ऐं किताब। जहड़ी रब सुहल नहीं तहेड़ो सिंगार थई सच तो चमा मिठी चंड खां बि ओचटी
खे हिते घणो रखणु ख़तरे खां ॿाहिरि आहे। जे मुंहिंजो साथी न हुजे गोली हिकु हणायां। तालीम न हुजण जो सबबु इहो ई आहे। सरदार मत वॾे आदम खान जा जासूस हुजनि। तूं अदा ते फैसले खे इनकार थो करे त पोइ आदम खान खे ज़िंदा न आहे छॾिणो। सारे तुझे तेरा के ही राज पुठा आहिनि मरद मस्ताना मूं बि जाम ॾिठा आहिनि जॾहिं अची असां ॾे जनाब नयूं मोह ते आओ निकाब तोसां थोरा प्यार विरहाइणा आहिनि। असां ई हथरां मजबूरी खे खयो आहे।